कीअं त ॾिसो राति जेका ही ओवरऑल कार्रवाई थी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धरती टीवी अवां सां ॻाल्हि ॿोल बि कंदी रही। हींअर जेका ही सूरत हाल आहे अपडेट सूरत हाल क़ौमी सलामती कमेटी जो इजलास ऐं उन में पाक फ़ौज खे मुकमल अख़्तियार बि ॾिना विया आहिनि त जेको बदिलो वठण जे हवाले सां मुकमल हाणे अख़्तियार ॾिना विया आहिनि ऐं DGISPR इहो चवणु आहे त भारतीय जारियत जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं, जॻह जो तयन बि असीं कंदासीं ऐं कार्रवाई केतिरी ख़तरनाक लेवल जी हूंदी उहो बि असीं तय कंदासीं। हाणे अॻिते जा जेके मरहला आहिनि नारायण साहिबु उहे मूंखे कीअं पिया नज़र अचनि? ॾिसो भाउ, जॾहिं बि को मुल्क में ये इमरजेंसी थींदी आहे, जंग लॻंदी आहे त हुन में डिसीजन जेको आहे उहो पॉलिटिकल लीडरशिप जी हूंदी आहे। छो त फ़ौज खे उहो ई करिणो आहे जेके तव्हांजी पॉलिटिकल लीडरशिप या वज़ीर आज़म या जेके बि कमेटी आहिनि हुन में डिसाइड थींदो आहे। त इन करे राति जेको बि थियो हुन जो जवाबु एतिरो सख़्तु न ॾिनो वियो, पर पोइ बि तव्हां ॾिसो त एयरफोर्स जो एक्शन कहिड़ा थिया ऐं उन्हनि जा जहाज़ बि किराया ऐं उन्हनि जो ब्रिगेड हेडक्वार्टर बि असां तबाह कयो ऐं उहो तव्हां ॾिसो त पोस्टूं छॾे भॼी विया आहिनि। बिल्कुलु पोस्टूं छॾे राति उहो भॼी विया आहिनि, उतां एतिरा ॾिजण आहिनि। पर हाणे अॼु जेके इजलास थियो आहे हुन में फ़ौज खे फुल इख्तियारात मिलिया आहिनि। ज़ाहिर आहे हाणे पॉलिटिकल फोर्स ऐं क़ौम जेके आहे फ़ौज सां गॾु बि थी आहे ऐं हाणे तव्हां ॾिसोसि इंशा अल्लाह ताला अल्लाह जो करम हूंदो त फ़ौज तव्हांखे डिफेंड बि करे ॾेखारंदी मुल्क खे, क़ौम खे, ऐं पोइ ऑफेंसिव बि थींदी। असां पोइ हुननि खे ॿुधाईंदासीं त बाबा हमला कीअं कंदा आहियूं ऐं जंग कीअं विढ़ंदा आहियूं, इहा असां डिसाइड कंदासीं। सही। अच्छा सर, इते हाणे कुझु तर्ज़िया निगार बि असां ॾिठासीं पे, दिफ़ाई तर्ज़िया निगार या जेके आलमी मीडिया जूं ख़बरूं उन में बि इहो ॿुधाए पियो त हाणे आलमी बिरादरी बि काफ़ी एक्टिव थी वई आहे। ईरान जो सरगर्मियूं अवां ॾिसो पिया या अमेरिका, चीन, ऐं चयो इहो थो वञे त आलमी बिरादरी जो तमामु घणो प्रेशर आहे त ॻाल्हि ॿोल जे ज़रिए मसइलो हल थिए ऐं पाकिस्तान जे तरफ़ां हाणे का वधीक कार्रवाई न थियणु खपे। ऐं ख्वाजा आसिफ़ साहब जो हिकिड़ो बयान बि आयो आहे त हम अब मामलात को समेटने जा रहे हैं, या जीअं राणा सनावला साहब जो बयान आयो आहे, हू चवनि था त भारत जेकॾहिं हाणे वधीक कार्रवाई न कंदो त असां बि ख़ातिरी था करायूं त का अहिड़ी गैर ज़िम्मेवाराणी ॻाल्हि न थींदी। सो इन जो छा मतिलबु सम्झिजे त हीउ जेको राति पाकिस्तान भरपूर जवाबु ॾिनो इहो इनफ आहे, हाणे का वधीक कार्रवाई न थींदी ऐं मसइला ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थींदा, या रद्द अमल मूंखे लॻे थो त शदीद क़िस्म जो उहो अञा अचिणो आहे पाकिस्तान जी तरफ़ां? ॾिसो, जीअं राति पाकिस्तान जेको एक्शन कयो आहे हिन में सॼी जेके आलमी बिरादरी आहे उनखे ख़बर पइजी वई आहे त बाबा पाकिस्तान हिन वक़्तु अॼु जी तारीख़ में पाकिस्तान सुपीरियर आहे, हर टेक्नोलॉजी में बि, जज़्बे में बि, फ़ौज में बि, ऐं स्पेशली एयरफोर्स जो जेके असांजा एक्शन कया आहिनि असांजे पायलट आहिनि उहो सुपीरियर आहे। जॾहिं असां उहो बि एटमी आहे ताक़त, असां बि एटमी ताक़त आहियूं। जेकॾहिं इहो जंग छिड़ी अॻिते वधी त पोइ ईअं न सम्झो त इहो रुगो अफेक्ट पाकिस्तान या इंडिया ते थींदो, पोइ सॼी दुनिया ते थींदो। जेके बि तव्हां ॾिसो त हिरोशिमा ते बम किरियो हो त अञा ताईं हुन जा असर आहिनि, अञा ताईं उहे यादूं आहिनि, हुननि जूं क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। आलमी ताक़तूं जेके आहिनि हुनखे ख़बर आहे त जेकॾहिं हुन नहज ते पहुची वई जंग त पोइ जेके बाक़ी मुल्क आहिनि हुननि खे बि ख़तरो थींदो। ईरान, अफ़गानिस्तान, चाइना, बाक़ी जेके आहिनि इहे सभु इन्वॉल्व थी वेंदा। इन करे उहे कोशिशूं करनि पिया। ऐं जीअं असां पाकिस्तान चवंदो आहे त असां अमन पसंद क़ौम आहियूं, अमन पसंद मुल्क आहियूं। असांजे उन्हनि मस्जिदनि ते कया आहिनि हमला, पर असां अञा ताईं उन्हनि जे मंदर ते हमलो न कयो आहे। जंग जो बि हिकिड़ो असूल हूंदो आहे ऐं असां अञा ताईं हुन असूल ते हलूं पिया। पर जेकॾहिं इंडिया हिन न रुकियो, हुन मज़ीद जारियत कई त ज़ाहिर आहे फ़ौज खे हाणे इजाज़त मिली वई आहे। ऐं फ़ौज खे जॾहिं इजाज़त मिली वई आहे त तव्हां जज़्बो ॾिसो। ज़ाहिर आहे सिंध जी ॻाल्हि कंदुसि त सिंध जे हर शहर में जेके बि रिटायर्ड फ़ौजी आहिनि उहो जोशो ख़रोश में तयारु वेठा आहिनि त रुगो हुकुम असांखे मिले। पूरी क़ौम गॾु आहे। इन करे आलमी ताक़तूं जेके आहिनि उहो एक्टिव थी वञो त अल्लाह करे इहो जंग न थिए ऐं हिन खां बचायूं। ज़ाहिर असांजी लीडरशिप जो आहे उहो बयानु ईअं ई ॾिए थी, उन कंटेक्स्ट में ॾिए थी त जेकॾहिं उहो जारियत न कंदो त असां कुझु कोन कंदासीं, पर जारियत कई त पोइ हाणे सख़्तु जवाबु मिलंदो। बिल्कुलु।